बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, अस्सलाम वालेकुम। दोस्तों, इन वक्त आऊं देह कश्मीर में रईस एजाज़ संजानी साहब जी ज़मीन ते मौजूद आहियां ऐं मूंसां गॾु प्रोग्रेसिव ज़मींदार साईं मोहम्मद ख़ान अरसान साहब मौजूद आहे ऐं रईस एजाज़ संजानी साहब जो मैनेजर ख़ैर मोहम्मद जेको आहे सो असां सां गॾु मौजूद आहे। रईस बदकिस्मती सां अॼु हैदराबाद आहे, न त हूअं असां सां गॾु हर विज़िट में मौजूदु रहंदो आहे। साईं खां पुछंदासीं त साईं जेके हिते फ़सुल ॾिठा आहिनि बग़ैर पाणीअ जे, माना पाणी खे तक़रीबन के 30-40 ॾींहं थिया आहिनि, सीकेस 3 असांजे पोयां हीअ वैरायटी लॻी पई आहे। साईं खां पुछंदासीं ही कीअं लॻो साईं खे फ़सुलु हिते। साईं ॿुधाइजो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। दोस्तों, जीअं त ही वैरायटी जंहिं असां मौजूदु आहियूं, हीअ वैरायटी मुंहिंजी पसंदीदा वैरायटी CKC 3 ऐं ही जेन्युइन सोर्स आहे। बिल्कुलु ही हिन जो स्टाइल ऐं अंदाज़ आहे त ही माल जेको आहे माना गोगड़ो टू गोगड़ो पाण में मिलिया पिया हूंदा आहिनि, ईअं खणंदी आहे। यानी छिड्राई में न हूंदा आहिनि, घाटा गोगड़ा हूंदा आहिनि ऐं बिल्कुलु जेन्युइन आहे, छो जो हिन वैरायटी ते होमवर्क करे चुको आहियां। ऐं हिन वैरायटी CKC 3 खे छॾे करे बि ॿियूं जेके हिन जूं हिते VR111 लॻी पई आहे, BS49 लॻी पई आहे, इहे सभु असां घुमिया आहिनि। ऐं अॼु टाक मंझंदि लॻी पई आहे, हींअर माना 12 जो टाइम आहे। ऐं हीअ जेका देह आहे हीअ UC बरहुन जी देह आहे, कश्मीर देह, जहिड़ो नालो कश्मीर अथसि, पर हिन वक़्तु भींगपुर में शुमारु थिए पई, छो पाणी आहे कोन, हेवी क्राइसिस आहे। उन जे बावजूदि जेको आहे सो हे माना बोण जेके आहिनि से हाई स्ट्रेस में आहिनि, पर उन में कुझु प्रोडक्ट हिननि अलाए कहिड़ा यूज़ कया आहिनि, जंहिंजे करे हिननि में गोगड़ो जेको आहे सो मां काउंटिंग कई आहे त 40-50 जे दरमियान आहे। ऐं माना सम्झो त सफ़ा लॻी पई आहे हीअ पंहिंजो सोक जे करे। उते हिते जेको आहे सो हरू भरू पेस्ट प्रेशर वग़ैरह कोन्हे। बाक़ी हिननि जेके ॾिना आहिनि प्रोडक्ट, पोइ हीअ मुंहिंजे ख़्याल में जेके दवा पिया आहिनि, छा हिते ॿुधायो हिननि खे दोस्तनि खे। हाँ, तो साईं हिते पंहिंजो असां नौंगियाओ इंटरनेशनल जो के अॻ में साईं रईस एजाज़ संजानी साहबान करायो आहे। हिन पाणीअ ते बि सम्झो 40 ॾींहंनि खां पोइ पाणी अचे पियो, पोइ बि ही अॼु वरी ही डबल हिनखे कराइनि पिया। उनजे बावजूदि तव्हांखे वण माशाल्लाह ॾिसण में ईंदा त माना हेॾे स्ट्रेस हेॾी पाणीअ खां पोइ सही आहिनि, माना कुझु वैरायटियूं बि थियूं आहिनि। बिल्कुलु वैरायटियूं जेके बि आहिनि न, हेॾो स्ट्रेस आहे। अच्छा, हीअ जेका शइ आहे तव्हां ॿुधायो त ही तव्हां ही ह्यूमिक एसिड आहे, हिन नालो के ह्यूमिक आहे मुंहिंजे ख़्याल में। हा, त इहो तव्हां हिन ॿिन्ही खे हिकिड़ो दफ़ो ॾिनो आहे या 2 दफ़ा ॾिनो आहे? 2 दफ़ा ॾिनो असां। ही हिकिड़ो चकर पहिरियां ॾिनोसीं, ॿियो चकर इन जे करे वरी ॿियो ॾिनो असां, ॿियो चकर आहे। पाणी घणनि ॾींहंनि खां पोइ? पाणी तक़रीबन 35 खां 40 ॾींहं थी विया आहिनि पाणी खे थी विया आहिनि। असां इन जे करे ही सोक कुझु घटि पियो कराए ॿनी खे वटि रखण जे लाइ। त दोस्तों, हीअ जेका ॻाल्हि करे पियो त ह्यूमिक एसिड जेको ही के ह्यूमिक ॾियनि पिया, इहो वाक़ई मूं पंहिंजे ॿिन्ही ते बि यूज़ कयो आहे। हीअ न कनि पिया त हेठि जेको स्ट्रेस जी जिते हालत आहे, जिते पाणी न हूंदो आहे, उते इहे शयूं ह्यूमिक एसिड वारी ॾिनियूं वेंदियूं आहिनि त जीअं तव्हांजी ॿनी जेका आहे त उन में वटि रहे। ऐं उन में तव्हां ॾिसी सघो था बिल्कुलु जेके आहिनि त लश ग्रीन आहिनि वण। ऐं पाणी त हिननि खे राति हिननि ॾिनो आहे, पाणी जो वारो हले पियो, पर जेके गोगड़ा तव्हां ॾिसो न त चवां थो अनबिलीवेबल ॻाल्हि कबी त ही माना हिन में CKC 3 वारा जेके प्लांट आहिनि त 50 खां क्रॉस करे आहिनि, पर ॿियूं जेके वैरायटियूं आहिनि उहे 40-50 जे दरमियान आहिनि ऐं पक्का गोगड़ा थी विया आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में त ही 1 महीने में जेको आहे सो टिड़ंदा। साईं तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती टाइम ॾिनो ऐं टाक मंझंदि में अची करे असांजो साईं जे पासे तव्हां विज़िट कई। ऐं आबादगार भलो उहा जेको पंहिंजे फ़सुल सां गॾु पराया फ़सुल बि ॾिसे, ताकी कंपेयर करे सघे त फ़सुल माना संदा भला आहिनि, पराया भला आहिनि, कीअं माना उन जेके मिस्टेक वञी उहे संदे फार्म ते उहे चेक करे। वॾी महिरबानी दोस्तों।